अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी सन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरीं दफ़ो ॾिसी ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाल्हियूं मुंहिंजे सिंध जूं। मुसनिफ़ सैयद असामुद्दीन राशिदी, मुरतब ग़ुलाम अहमद लाखो, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड ऐं इंडोनमेंट फंड ट्रस्ट फॉर द प्रिजर्वेशन ऑफ द हेरिटेज ऑफ सिंध। छापोटियूं साल 2020 ईस्वी। ग़ुलाम शाह राशिदी सिंध जो हिकु बाकमाल शाइर। हीउ मज़मून मशहूरु रिसाले माहवार सिंधू में नवंबर 1937 ईस्वीअ में छपियो हो। मज़मून जी फ़ोटो कापी डॉक्टर अनवर फिगार हकिड़े ॾिनी। ग़ुलाम शाह सिंध जे मशहूरु इल्मी ख़ानदान राशिदिया जो हिकु बुलंद पाया शाइर ऐं बाकमाल बुज़ुर्ग हो। संदसि वालिद बुज़ुर्गवार जो नालो पीर अली ज़ुल्फ़कार शाह हो। हू पीर साहब पागारे सैयद सिबक़तुल्लाह शाह जो पुटु ऐं पीर साहब मोहम्मद राशिद रोज़े वारे जो पोटो हो। ग़ुलाम शाह जी तालीम ऐं तरबियत पीर ॻोठ में थी, जिते फ़ारसी ऐं अरबीअ जी तालीम पीर साहब जे मदरसे में वरिताई। अंग्रेज़ी बि आला दर्जे जी ॼाणंदो हो, मगर उहो मालूम न आहे त उहा तालीम किथे वरिताई। बहरहाल उन्हनि ज़ुबानुनि जे लिटरेचर जो काफ़ी मुतालियो कयो आहे ऐं बहस मुबाहिसे में बि बिल्कुलु बर्क़ हो। पीर साहब हिज़बुल्लाह शाह पीर पगार जे ज़माने में रिश्तेदारनि जी बदसलूकीअ सबबि पीर ॻोठ खे ख़ैरबाद चई बदीन तालके जे ॻोठ गोलाड़चीअ में वञी मुक़ीम थियो ऐं पोइ मरंदे महल ताईं मोटी पीर ॻोठ कोन आयो। घर खां निकिरण वक़्तु वटसि भाड़े खां मथे पाई बि कान हुई, मगर लाड़ में पहुचण खां पोइ एॾो बख़्तु बुलंद थियुसि जो वॾी मिल्कियत जोड़े वियो ऐं एॾो रुसूख़ हासिलु कयईं जो अॼु बि लाड़ जे थर थाकनि ते संदसि ॾोंको वॼी रहियो आहे। पीर साहब रहणी करणीअ में निहायत सादो ऐं ख़ुराक पोशाक में ॾाढो सऊं सवाटो हो। मलमल जो कुशादो चोलो ऐं चैन वालनि जी नंढी सुथण पाईंदो हो। पेरनि में सिंधी जुती ऐं मथे ते सिराइकी टोपी पाईंदो हो। सियारे ख़्वाह ऊन्हारे उहा पोशाक हुयसि। कॾहिं कॾहिं अंदरि ॿाहिरि वेंदो हो त कोट ऐं बूट जी तब्दीली कंदो हो, वरना आम तरह कंहिं बि खेसि ठठ ठांगर में कोन ॾिठो। उन जी सादगीअ में बि मिज़ाज शाहाना रखंदो हो, तमामु आज़ादु ऐं लाओबाली हो। कॾहिं पथर जहिड़ो सख़्तु हो त कॾहिं वरी हिकु मजूर आशिक जे ॻोढ़नि खां बि वधीक नरम थी वेंदो हो। समूरी हयाती ख़ुशहाली फारगुल बाली ऐं आज़ादु ख़यालीअ में गुज़ारे 60 वरे अखनि जे ॼमार में 2 या 3 तारीख़ ज़ुलहज 1319 हिजरीअ जे पंहिंजे ॻोठ गोलाड़चीअ में वफ़ात करे वियो। खेसि ज़ातुल जनब जी बीमारी थी, जंहिंमें कुल 7 ॾींहं खनि मुब्तला रहियो। मौत खां हिकु ॾींहुं अॻु चवनि था त संदसि ज़ुबान ते बार बार हेठियो मिसरो हुयो, चनेसर जे चित में हुन खां अॻी हो, नेणनि संदो मामिरो तंहिंखां पोइ थियो। बुज़ुर्ग जी मज़ार गोलाड़चीअ में संदसि कोट जे ओभर तरफ़ छताई कोठीअ में आहे, जिते हर साल संदसि अक़ीदतमंद मेलो लाराईंदा आहिनि। ग़ुलाम शाह जी शाइराना ज़िंदगीअ जी हक़ीक़ी इब्तिदा वतन जे वणनि छॾण बाद थी। वतन छॾण खां थोरो अॻु संदसि बीबी ऐं वालदा बि वफ़ात करे वयूं, जन जे इंतिकाल बि संदसि तबियत में हिकु तग़युर पैदा कयो। तोड़े जो उन फ़न जो अज़ल वारे उस्ताद खां ई सबक़ु सिखियो हुअईं, मगर उन्हनि वाक़िअनि खां पोइ संदसि सचा पचा जोहर खुली पिया। लाड़ में वञण खां पोइ त थर जी फितरी रंगीनियुनि बि संदसि उदास तबियत ते सोज़ो गुदास जो परतव विधो। सैयद बादशाह हर वक़्तु शेर कोन चवंदो हो। कॾहिं कॾहिं कनि ख़ासि हालतुनि में संदसि मलका खुली पवंदा हुआ ऐं मिसराऊं मौज़ून थी वेंदियूं हुयसि। जॾहिं उठ ते चढ़ी थर जो सफ़रु कंदो हो ऐं वञी भिटुनि ते चढ़ंदो हो, उते सावक ॾिसंदो हो, आसमान ते झुड़ थींदो हो ऐं सनी सनी बूंद हल्की हल्की हीर सां मिली भिटुनि जे सब्ज़ज़ार ते मोतियुनि जा किरंदी हुई। उन वक़्तु मथसि मस्ती तारी थींदी हुई ऐं यकदमि उठ तां लही पवंदो हो ऐं शेर चवंदो हो, या वरी जॾहिं राग ॿुधंदो हो ऐं मथसि वजद तारी थींदो हो, उन महिल बि मिसराऊं मौज़ून थी वेंदियूं हुअसि। उनखां सवाइ जॾहिं कंहिं ख़ासि वाक़िए करे ग़म में हूंदो हो, उहो वक़्तु बि संदसि शेर चवण जो हो। राग सां संदसि ख़ासि ज़ौक़ु हूंदो हो। जॾहिं को कन ते हथु रखी अलो मियां कंदो हो, या को धनार चांड्रो की राति में झंग में बीन वॼाईंदो हो, उन वक़्तु ग़ुलाम शाह मदहोश थी वेंदो हो, झूमंदो बि हो ऐं ज़ारो ज़ार रोंदो बि हो। हिकु दफ़े वालिद मरहूम खेसि 2-3 मिसराऊं ॿुधायूं
मथसि एतिरी मस्ती चढ़ी जो काफ़ी ख़तमु थियण बाद बि केतिरो वक़्तु अखियुनि मां लुड़क न थिए बीठसि। पोइ पाण बि ॾाढे सोज़ मज़ा पंहिंजी काफ़ी चयाईं। ईद बरात जे मौक़े ते जॾहिं मिट माइट ऐं वतन यादि पवंदो हुउसि तॾहिं ॾाढो सोज़ो गुदाज़ पैदा थींदो हुउसि। हिकु दफ़े ईद जे मौक़े ते निमाज़ खां अॻु जमायतुनि जी मजलिस में काफ़ी चयाईं। अथम उमेदूं अञा अञा मां त पांधि पाईंदसि पुनल पर चाहींदसि। काफ़ी एतिरो त समा पैदा कयो जो ॿुधंदड़ ऐं ॿुधाईंदड़ सभु ई रुना। उहो सारो ॾींहुं सैद खे सोज़ न छॾियो। थर जे सफ़र में जेका काफ़ी ठाहींदो उन में ख़ासि तरह असरु हूंदो हो। हाजी साले ॻाल्हि थो करे त हिकु दफ़े थर जे सफ़र में हुआसीं। वाट वेंदे ओचितो आसमान ते ककर छांइजी आया। सनी फुड़ फुड़ पवणु लॻी। बहार जी मौसम हुई ऐं मुदाइता गाह पटनि ते छाल रहियो पिया हुआ। मौसम जी उहा मस्ती ॾिसी ग़ुलाम शाह उठ खणी झुकायो, सब्ज़ादार ते घुमणु लॻो ऐं झूंगारणु लॻो। उन वक़्तु हेठि काफ़ी रास कयाईं। साणे हजे मियां सूमरा आहे सिक सची, वेड़ी चाह वांझनि में वाह वाह वस चरो। हूअ त जनी जो कोंढेर बुगरा बोह भरो, गोलूं गोलाड़नि में पीड़ियूं से पची साणे हजे। मेहा मोगर मखणियूं मोटूं मांधाणा खरमाणा खुंबियूं साओ सामाणा, वेकर वल्हारनि में पीड़ा से पचे साणे हजे। हाजी साले ममन चवे थो त हिकु लॻा बुरहान वारे थर ते लथल हुआसीं। राति जो मौलवी कुतुब अशरफ शाह जी हेठी काफ़ी चई, मुंहिंजी सरतियुनि में का संभाल, आउं थी वंझलां वेड़ी चनि लाइ। उन्हनि जो आ जेको मथनि लोयूं लाल, उठड़ा मींहं मलीर ते मारूं चारनि माल। मींहं मांडाणा कया छपर वसे शाल, अशरफ शाह चवे आया मारू काहे माल मुंहिंजे सरतियुनि। पीर साहिब खे उहा सारी राति निंड न आई। कॾहिं रुनू थिए ऐं कॾहिं बिस्तरो छॾे हेॾे होॾे घुमियो थिए। आख़िर असर वेल जो हेठी काफ़ी मौज़ून कयाईं। सिकंदे थियण में साल आउं थी ॾुखिया गुज़ारिया ॾींहड़ा, विझो वेठी वंदराए फोड़ाईअ जी फाल, आउं थी ॾुखिया ॾींहं गुज़ारिया। वेही मूंसां वादा कयाऊं काल्ह कालूणी काल, उन्हनि जी आज को लोयूं मथनि लाल। आउं ग़ुलाम शाह उन्हनि खे जेरे गरजा शाल, आउं थी ॾुखिया ॾींहं गुज़ारिया। उन्हनि वाक्यनि मां मालूम थिए थो त शाइर जी तबियत तमामु हसास ऐं सोज़ो गुदाज़ जो मख़ज़न हुई। पूर पवंदो हुउसि त शेर वलाना अंदाज़ में ख़ुदि ब ख़ुदि ज़ुबान मां निकिरी पवंदो हुउसि, वरना अॼोकनि काटकू शाइरनि जियां परावा कलाम पढ़ी काफ़िया ऐं ख़्याल उॾाए कलम मस खणी कॾहिं कुझु कोन चयाईं। कंहिं हकीम जो कौल आहे त नेचुरल शाइर जी शाइरी हेठनि असबाबनि ते मुनहसिर थींदी आहे। राति जो सन्नाटो, सुबुह जी हीर ऐं रंगीनी बरसाति जी गॾु, तेवर जो तरन्नुम, दया जी रवानी, चंड जी चांडाण, पुरकेफ़ तग़युर, सरसब्ज़ बाग़, उहे आहिनि कुदरती शाइरनि जे हेजान तबियत जा असबाब। जेसीं उन्हनि मां का बि शइ मौजूदु न हूंदी तेसीं शाइर जो फ़िक्र शेर खां माज़ूर हूंदो। ग़ुलाम शाह जी बि उहा हालति हुई। बरसाति जी बूंद, थर जी सफ़र, भिटुनि जी सावक, वतन जी यादि, राग गम संदसि शाइरीअ जा असबाब हुआ। तंहिं करे सम्झणु घुरिजे त संदसि कलाम जो गुलदस्तो तवील रातियुनि ऐं अमीक अफ़कारनि जो नतीजो न आहे, मगर चंद कलील मसरूफ़ियतुनि जे मुनहसिर लम्हनि जो हिकु रंगीन मजमूओ आहे। शाइर जो शेर जीअं असां मथे ॾेखारे आया आहियूं, छाकाणि त फितरी ऐं बेअख़्तियाराना आहे, तंहिं करे मंझसि तसन या बनावट असुलु कान आहे। ज़मीन सादी मतिलबु सणाऊ ऐं अल्फाज़ बिल्कुलु मुख़्तसिर आहिनि। शाइराना ख़ुसूसियतूं बि शेर में मिलनि थियूं। मनाज़िर कशी, असलू बयान, जज़्बात ऐं रवानी वग़ैरह मौजूदु आहे। मिसाल लाइ मनाज़िर कशीअ जी कमाल ॾिसो जो हिकु मिसरे में थर जी सावणीअ वारे मौसम जो मुकमिल मंज़र छिके छॾियो अथाईं। मौसम थी मींहं उठा पाणी थियड़ा पलर, ॾुथ ॾिहाउनि जो लंब लाणा ऐं लिलर,
लूह यारियुनि सी वञी लोहे लुणा। असलूब बयान ऐं इज़हार जज़्बात जो तरीक़ा हेठियुनि मिसरनि में ॾिसो, ॼण हिक ॿिए सां मुंहं में पई गुफ़्तगू थिए। खिली वेठीअ खट ते तूं त पर ससु ई साण पढ़ाई। थारेलियुनि थर ॼायुनि खे कीअं लक़ब विधो तो लाए, सवें संघारियूं राज में छो उमिरि उहे न टिकाई। मनड़ो रधियई मारुई न त पांध न ॿिए कंहिं पाए, वरण वसन पंहिंजे रहण तो न रहाए। कुड़म अबाणे केर रीय तब जैण तो न जुगाए। माई मारुईअ खे था मारूं मयारूं ॾियनि त तूं पराए पर्स सां खटुनि ते ख़ुशि थी वेठीअ। तर ॼायुनि खे लक़ब लाए विधई, तुंहिंजो पंहिंजो मन रीधो न त ॿियूं बि तो जहिड़ियूं सवें सघारियूं राज में आहिनि। उन्हनि खे उमिरि पांध न कयो, तोड़े ज़ोर सां पांध में आहिनि, त बि तोखे मरी वञणु खपंदो जेकॾहिं मोटी न पई सघीं। असलूब बयानु ॾिसो, उजड़वाल उमिरि तो छो क़ैद कई, विछोड़ा वरियनि जा सिगी की न सही। अबस उमिरि कोट में जेॾियुनि रीह जियां, मोकल ॾे उमिरि मियां भेड़े थर थियां। ज़रियूं ज़र बफ़्त संद तूल विहाणा तुंहिंजा, हुजे आंदई उमिरि सांगियाणीअ लाइ संहिंजा। खा खुंबा मूं न वणनि ॿन तुंहिंजा बांधणा मोकल ॾे। माड़ियूं मूं न वणनि दरसी चौकियूं चौरा, खाज खथेरियुनि जो ॾींहं संदा हिन ॾोरा। मेवा मुक पुसी पेरुनि खे न पणा मोकल ॾे। मारुति उमिरि खे चए, आउं उजड़वाल खे छो क़ैद कयो अथई। हेतिरनि वरियनि जा विछोड़ा किथे सही सघंदी। तुंहिंजूं ज़रियूं ज़रबफ़्त तूल विहाणा ऐं खुंबा मूंखे मूर नथा पवनि। तुंहिंजूं माड़ियूं चौकियूं ऐं चौरा आवड़नि ई नथा। तुंहिंजा मेवा ॾिसी आउं पंहिंजे मुल्क जे ॾोरनि ऐं पेरुनि जी गिला कान कंदसि। जिदत बयान जो जोहर हेठे मिसरे में ॾिसो, उमिरि उमीदूं अथमि वतन आउं ईंदसि। ॾहां खे वञी ॾोरा पा आउं ॾींदसि। चूड़ेलनि खे चवंदसि मुंहिंजी कान कया। मारुनि खे मिलण ॾियण जो अंदाज़ो केॾो न लतीफ़ ऐं वणंदड़ आहे। अज़ीम क़िस्म फ़न शहर जी जंहिं बि उसलूब ते ॾिसंदो त ग़ुलाम शाह जो शहर ज़रूरु लभंदो। शहर गुदाज़ सादगी ऐं सलासत ख़ासि तरह आहिनि। आख़िर में बंदिश ऐं रवानीअ जी ख़ूबीअ जो बि नमूनो ॾिसो। मेहा मोगर मखणियूं मरटूं माधाणा, ख खुमाणा खुंबियूं साऊं सामाणा। देकर विल्हारनि में पीड़ा से पचे। ग़ुलाम शाह जे कलाम में थर जे ॿोलीअ जा अकी 4 लफ़्ज़ कमायल आहिनि, जीअं त दीगर, कोंढेर, ॿोह, ॿरो, गोलूं, वेड़, भुणा, भेड़ी, पलर, फांडूं, बांडोणा, लूह यारियुनि खथेरनि, परसई, केड़, नाई, साणे, सारूणी, खेण, ॾेज, ओछण, कुंवारींदसि, उकंड वग़ैरह वग़ैरह। ग़ुलाम शाह जो कलाम लाड़ में आम जाम चयो वञे थो। बावजूद एतिरी पज़ीराईअ जे बि उहो घणी हद ताईं महफ़ूज़ रही कोन सघियो आहे। ऐं जीअं जीअं वक़्तु वियो आहे गुज़रंदो, तीअं तीअं उहो वियो आहे मिटिबो। जंहिं वक़्तु मां संदसि कलाम गॾु करणु शुरू कयो, उन वक़्तु संदसि सोबती बाक़ी 3 ॼणा बचा हुआ। हिकु सूमार, ॿियो मोहम्मद सालिह, टियों तैयब। उहे 3 ई संदसि ख़ासि ख़लीफ़ा हुआ ऐं उन्हनि खे जेको कलाम यादि हो उहो ऐं कुझु ॿियनि किताबनि मां उतारे गॾु कयो अथमि। संदसि समूरो कलाम 3 हिसनि में आहे। मारवी सराइकी ज़ुबान में मुतफ़रिक़। हिन हेठि संदसि 2-3 काफ़ियूं नमूने ख़ातिर ॾियां थो। जाम मरां जाई मेहननि ख़ातिर मारे, मरबा
मुरबा माखियूं मिसरियूं खेण हर खाई साकड़ जो साणीअ जो मारूड़नि जी मिठाई ओछण आऊं न विञाइजे तूलन आहियां तपाई ॾेज असांजो ॾोड़ा खोंबनि जिंद खपाई वतन असांजो वेड़ में कोटन दिड़ी कंबाई साकीअ मुर्के माड़ी जेका ॼारनि में ॼाई जेका ॼारनि भर ॼाई सारूणी तंहिं साणीअ जी सूरनि दिलि सम्झाई सारूणी तंहिं साणीअ जी सूरनि दिलि सुझाई गूंदर मंझि ग़ुलाम शाह चवे वेड़ उमिरि अजाई गूंदर में ग़ुलाम शाह चवे वेड़ी उमिरि अजाई उमिरि बाणी ॾोथी ॾाॾाणा उमिरि बाणा ॾोथी ॾाॾाणा अला वसूं आऊं न विसारियांसि मेंढनि में मियां उमिरि मर पियो चेड़ चिकी साह संगारनि खे सारियूं रोज़ सिके ॻोठाणनि खां गुतूं धरनि धोराईंदियासीं बाग़ बाग़ीचा बंगला मेर ॾिसी माड़ियूं कीअं विहां कोटनि में वाहन तुंहिंजूं वाड़ियूं झांगीड़नि जा झूपा कीअं कुंवारींदियासीं कीअं कुंवारींदियासीं हीअणे जन सां हीरूं से मुंहिंजा थर थिया महिलातुनि में मुईअ खे जन रीह पर पिया उन री ग़ुलाम शाह चवे घड़ी न घारींदियासीं सराइकी ज़ुबान जे कलाम जो नमूनो ही आहे रमज़ान लाकी रांझण नाल बेवस थी या बेहाल सूरत माना इश्क अव्हांजो कीतस कुर्ब कमाल बेवस थी या मोहब्बत तेॾी मता मुझायां मोहब्बत तेॾी मतियां मुझायां इश्क वञायां अफ़ाल बेवस थी या कर कर नाच मारियां ताड़ियां आखे ग़ुलाम शाह कलाल बेवस थी या मुतफ़रकात में हेठिए क़िस्म जो कलाम आहे दिल्ली दीवानी करे वई यार दिल्ली दीवानी करे वई यार पोइ साजन मुईअ जी लधई न सार उॾ ख़्याल तल कॾहिं ईंदा दोस्त दिलासो दिलि खे ॾींदा कांगल कज तूं ख़बर चार पल न सरे मूं जंहिं पर रीह तंहिंजा नब खां जुदा जीअरे कंहिं पर कज न धणीम धार तूं मुंहिंजे साईं आऊं तुंहिंजी बानी तूं मुंहिंजो साईं आऊं तुंहिंजी बानी अंगण आसरवंद जे आऊं तूं जानी सोडर लॻ जबार सिक सदा तुंहिंजी आहे साह खे आहे आसा बंदो ग़ुलाम शाह खे घड़ी घड़ी गुफ़्तार दिल्ली दीवानी साजन वञनि सफ़र वक़्तु वञण जो हावाणो हलण जो थो मारे मुईअ खे कदम करम जा धर तूं धणीअ लॻ मियां अला दोस्त असांजे दर अला हावाणो रुआं रहन न सुपरी मियां पलियां कहिड़ी पर अला हावाणो वरिया विछोड़ो थो मारे मुई खे मियां कात मिलण जी कर अला हावाणा रहो अॼोकी रातड़ी तूं मियां घोट ग़ुलाम शाह जे घर अला हावाणो हिकु ॾींहुं नेणनि जे नाज़ तऊं 100 भेरो सदके थियां हिकु हिकु नेणनि जे नाज़ तऊं 100 भेरो सदके थियां जेकी पिरीअ पर में पियो हीअणो ॻणनि तन सां वयो एॾा सूरड़ा जीअ में सयो नाहक जेॾियूं आऊं थी जीअं हिकु जनल थी मताऊं मञा ईंदा कंदसि ॻाल्हियूं ॻचां को ॾींहुं उथी बाक़ी अञा मिलंदई नथी हीणूं हियां हिकु हिकु भरे न कयसि बिरह बर भेनर परायम ज़ोक ज़रो भरे न कयसि बिरह बर भेनर परायम ज़ोक ज़रो उन इश्क जे सौदे में
सुरको हिकु ॾिनी आउं 10 ॾियां हिकु हिकु। अथमि उमेदूं अञा अञा मां त पांधि पाईंदसि पुनल परचाईंदसि। दुआ करियो जेॾियूं जे जानिब आयो पनू मई जे रूह जो रायो। सरतियूं अव्हां खे थी सुञा सुञा आउं खंडरूं खाराईंदसि वटूं विरहाईंदसि। अथमि उमीद जठियूं फुटियूं भितियुनि भुणका तुंहिंजे कारण ताना तुनका सिर सभेई मूं मञिया मञिया आउं कोह लिकाईंदसि छाखूं छुपाईंदसि। अथमि उमेदूं दर्दबंदीअ खे दम दम दिल भर दर्द फिराक जा दिल ते दफ़्तर ॻाल्हियुनि जा हथ में गञा गञा आउं ॻुझो ॻाल्हाईंदसि सारी सुणाईंदसि। अथमि उमेदूं सजण हलिया मूंखे मोह थियो सजण हलिया मूंखे मोह थियो पहिरीं धारा विहण वियो थियो विहां कीअं आउं वञा वञा विया वराईंदसि मोटाए आणींदसि। अथमि उमेदूं सवें सालनि वरियनि वेहां आखी ग़ुलाम शाह रातिया ॾींहं भांज उहे वेठी भञा भञा आउं घर घुराईंदसि घोरूं घुमाईंदसि। अथमि उमेदूं इहो नेठि सिंधी नमूने जो कलाम आहे। इहो ठेठि सिंधी नमूने जो कलाम आहे जेको सुर ऐं साज़ सां मज़ो कंदो आहे। शायदि अॼोकनि तुकबाज़नि खे उन मां लुत्फ़ु न अचे मगर हक़ीक़त में त अॼोकीअ तुकबाज़ीअ खां लख दफ़ा ई सादो सूदो ऐं सऊं कलाम सुठो आहे।